जी बिल्कुल हैदराबाद डिवीज़न जो शेर सिंध मुक़ाबलो है वो ज़ोरन शोरन से जारी है। कोटड़ी के मलक सिकंदर कम्प्लेक्स में जो ही मुक़ाबलो जारी है उनमें हैदराबाद समेत 9 मुख़्तलिफ़ ज़िलनि के पहलवाननि जो हिस्सो वरितो है। हर ज़िले का 6 पहलवान आहिनि। पहिरें जोड़, ॿिए जोड़ ऐं टे जोड़ जा उन्हनि जो मुक़ाबलो जारी है। हिन वक्त वॾे तइदाद में कोटड़ी ऐं ओसे पासे वारा जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि माण्हुनि जी शिरकत है। ऐं हिते जेको आहे सो वॾी जेके मौजूदु माण्हू आहिनि उन्हनि खे वॾी एंटरटेनमेंट है। माण्हुनि सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। माण्हुनि जो चवणु आहे त हीअ जेके बहिराड़ी वारे इलाइक़नि में मल प्रोग्राम थींदा हुआ उहे सिंध टेलीविज़न नेटवर्क शहरी इलाइक़नि में आंदा आहिनि, जंहिंजे करे हिन मल खे तमामु वॾी हथी मिली आहे। ऐं मलाखरे जा जेके ही प्रोग्राम आहिनि उहे अहिड़े क़िस्म जा शहरनि में थियणु घुरिजनि त जीअं नौजवान नसलनि खे इहा ख़बर पइजी सघे त सिंध जी जेका सक़ाफ़ती रांदि मल आहे उहा उन्हनि नौजवान उन्हनि खां वाक़िफ़ थियनि। ऐं हिन वक़्तु कोटड़ी में हैदराबाद डिवीज़न जे जेको आहे सो तरफ़ां जेको ही शेर सिंध मुक़ाबलो आहे उहो जारी आहे। हिन में अॼु फाइनल में कहिड़ा पहलवान वञनि था, कहिड़े ज़िले सां तालुक़ रखंदड़ पहलवान आहिनि जेके फाइनल में वेंदा, ऐं कहिड़ो शेर सिंध थींदो जेको शेर सिंध जो ताज पाईंदो ऐं जेको आहे सो 5 लख रुपया जेके इनाम आहे सिंध टेलीविज़न नेटवर्क पारां उनजे लाइ रखियल उहो ॾिसंदासीं त कराची में जेका थींदड़ फाइनल आहे उन में केरु बणिबो शेर सिंध। ऐं अहिड़ी तरह सां हैदराबाद डिवीज़न जा जेके मुक़ाबला आहिनि उहे जारी आहिनि। जी।